जेकबाबाद का खबर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ वसीम इकबाल की रिपोर्ट मुताबिक सिविल अस्पताल जेकबाबाद में बंद पयल शोबन के हथी वठण लाइ सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल मालिक खरल जी पैरामेडिकल स्टाफ से ॻाल्हि ॿोल। सिविल अस्पताल जो विजिट ऑपरेशन थिएटर के बहाल किया वियो। जिला जेकबाबाद सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल मालिक खरल अॼु पंहिंजी सिविल अस्पताल जो विजिट कयो ऐं पैरामेडिकल स्टाफ से ॻाल्हि ॿोल कई ऐं चयऊं त मूंखे सिविल अस्पताल जेकबाबाद के हर हाल में इम्प्रूवमेंट करणो आहे त जीअं सिविल अस्पताल में हर उन गरीब मरीज़ के फ़ाइदो रसे जो हिन वक्त महांगाई के दौर में गुरबत के करे दवा बि ख़रीद नथा करे सघनि। उन में मूंखे तव्हां सभिनी जो साथ खपे। सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल मालिक खरल लेबॉरेटरी एक्सरे मेडिकल स्टोर गायनी वार्ड जो विजिट पिण कयो ऐं ऑपरेशन थिएटर के बहाल कयो वियो। ऑपरेशन थिएटर में मौजूद पैरामेडिकल स्टाफ ओटी टेक्नीशियन गोलाम मुर्तदा दस्ती मोहम्मद इसाक सुमरो अनवर अली बोगियो अब्दुल करीम सियाल करम अली राजपर आसिफ अली चन्ना मोहम्मद सादिक सुमरो ऐं ॿियनि स्टाफ वारनि खे चयऊं त मूंखे सभु बंदि पयल शोबा हर हाल में बहाल करणा आहिनि। उन सां गॾोगॾु सिंध बलोचिस्तान के गरीब मरीज़नि के सेहत की सहूलियत मुयसर थींदी। आल पैरामेडिकल स्टाफ वारनि जो चवणु हो त असां अॻ में बि हर सिविल सर्जन से गॾु हुआसीं ऐं असां अॼु बि तव्हां सां गॾु आहियूं ऐं असां तव्हांजो साथ हर हाल में ॾींदासीं पंहिंजी अवलैन फ़र्ज़ समझी करे।